नासिम बुलेटिन में वाक़ई बुलिकार था। बुलेटिन जो आगाज़ कंदासीं। ख़बर साथ वज़ीर आज़म इमरान ख़ान पीटीआई मुखालफ़न के गद्दार करार ॾींदे चयो त कुझु माण्हू रूस जो दौरो करण ते नाराज़ थी विया। हुकुम ॾिनो वियो त बेतमादी रिथ नाकाम थी त नतीजा भुगतना पवंदा। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त ख़ैबर पख्तूनख्वा जे मकानी चूंडनि में कामयाबी मां ज़ाहिर थियो त आवाम गद्दारनि खे भरपूर तरीक़े सां रद्द करे छॾियो आहे, जेकी गैर मुल्की आकाइन हथां विकिरो थी विया। इमरान ख़ान चयो त माण्हू पुछनि था त रूस जो दौरो छो कयो, दौरो करण ते नाराज़ थी विया आहिनि। हिकु ताक़तवर मुल्क रूस जो दौरो करण ते कावड़जी पियो आहे। हुन चयो त उहे चवनि था त अमेरिका ख़िलाफ़ बयान न ॾियो, उन्हनि माण्हुनि सबबि मुल्क तबाह थियो। भारत पाबंदियुनि बावजूद रूस खां तेल ख़रीद करे थो। संदसि चवणु हो त संदनि दिमाग़ में सिक्योरिटी जो मतिलबु रुॻो फ़ौज हुई, कमज़ोर माण्हुनि जी साह लहण बि सिक्योरिटी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त करप्ट माण्हू मुल्की पैसो लुटे पॾे मोकिलींदा आहिनि, मुल्क ते अशरफिया जो कब्ज़ो आहे। इमरान ख़ान चयो त ताक़तवरनि खे कानून जे कटड़े में आणण खां सवाइ मुआशिरो तरक़ी नाहे कंदो। मुल्क जे कमज़ोर थियण जो सबबु अमीरनि ऐं ग़रीबनि में वेछा आहिनि।